टको टको करे बैठे पैसा गड कया यार वेला बनी कौन था 5000 तक खणी मां मासी बसरा के दिना आहिनि। बाबा के ॿुधाईंदुसि त विढ़ंदो मूंसां। छा कयां, को बहानो थो कयां। जमाल पुट छा पियो सोची, तोखे पैसनि जी ख़बर आहे छा? बाबा तू हाणे पोड़ो थी वियो आहीं, तोखां ॻाल्हि विसरी थी वञे। तो पैसा खपाए छॾिया हूंदा। पुट मूं त पेतीअ में रखिया हुआ, बकरीअ जो सौदो मुकाया आहियां 5000 में, पर अॼु पैसा लभनि कोन था। बाबा ॿियनि किथे रखिया हूंदई, तोखां ॻाल्हि विसरी थी वञे। हा पुट जमाल, पीरी अची थी आहे, थी सघे तो ॻाल्हि विसरी वई हुजे। तूं हिते वेह बाबा, मां पाण थो ॻोल्हियां। हा पुट, मूंखे बि देरि पई थिए, सरदार साईं जे मानी जो टाइम थी वियो। तोखे जेकॾहिं पैसा हथ अचनि न त पोइ पुट मूंखे ॾिजाए। हा बाबा तूं भले वञ सरदार साईं ॾांहुं, मां पाण ई हिते ॻोल्हियां थो। हाणे पैसा किथां आणियां, कंहिंखां उधार वठां? मूंखे केरु ॾींदो उधार पैसा? ससुई खां थो घुरां। न छा सोचींदी ससुई? मासी बसरा खां थो वापसि वठां, चवांसि थो त तोखे पोइ ॾींदुसि। हथ हलाए ममड़ी, कम कर। हान नहीं जो वेही खाईंदी है, करी न करे त करे छा? चाची साई तो पटन दे, ॾाढो थकजी पई आहियां। मां को अवां जी नौकर न आहियां जो लथे पचाए मांखे खाराया वियारे। बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। हे त नऊं रंग थी ॾिसां पई, वाह जो कमु कयो थी। मस वञी हिन ममड़ीअ खे सोभो कयो थी। उथी छोरी, बुहारो वञी ॿाहिरि रख ऐं असांजे लाइ चांहि ठाहे खणी अच। अमड़े बुहारे वारा हथ धोए जाए, ईअं न त बुहारे हणनि हथनि सां चांहि ठाहे अचे बूथ में हणे। ज़रीना अॼुकल्ह ॾाढियूं थी फ़कीरनि जूं ख़िदमतूं करे। अदी बसरा तोसां हिकड़ी सलाह करणी हुयम, तॾहिं तोखे न्यापो कयम। चओ ज़रीना चओ, हुकुम कर। अदी बसरा हिकड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हाणे मीरा थी वई आहे सरदार जी सॼी मिल्कियत जी वारिस, भला इने में असांजो बि को हिस्सो आहे या न? तव्हांखे मिलंदो आङूठो। मीरा वॾी आड़ी काप माई आहे, तव्हांखे चङी तरह सुञाणे थी। त पोइ का तरकीब ॾिस न। पाणी पिया ज़रीना, दिमाग़ खुले त तोखे मुल्क सॼे जा हवाला थी कयां। गुलाबे गुलाबे ही छा जा वैला? मुंहिंजा सोना साईं, ही हिक फाइल आहे अव्हां जी वसियत जो, ऐं ही ॿियो फाइल आहे मिल्कियत ट्रांसफर करण जो। छा मतलब आहे तुंहिंजो शमशाद बेगम? मां को मरा पियो छा जो हीअ वसियत लिखाई अथई? मुंहिंजा मिठड़ा दरिया ख़ान, इंसान जेको हिन दुनिया में आयो आहे न, उनखे हिक न हिक ॾींहुं त वञणो आहे न। अलाह साईं अव्हां खे वॾी ॼमार ही वसियत मिड़ी मूं पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ कई आहे। ॾिसो रस दरिया खान, असांजो ॿियो अव्हां खां सवाइ हिन दीन दुनिया में केरु आहे? तूं हिकिड़ो ई त असांजो माइट आहीं। अलाह न करे जेकॾहिं कुझु तव्हांखे थी पियो न, त पोइ बहादुर ख़ान त असांखे हितां तड़े कढी छॾींदो।
इन करे इन वसियतनामे ते सही करे छॾियो जीअं तव्हांजे वञण खां पोइ असां हिते ई रही सघूं। इन वसियत में छा लिखियल आहे? हिन में लिखियल आहे त तव्हांजे मरण खां पोइ ये समूरी मिल्कियत मुंहिंजी भेण शमशाद जी हूंदी। पर मुंहिंजी मिल्कियत जो असुल वारिस त बहादुर ख़ान आहे। उनखे तव्हां पंहिंजे मिल्कियत मां जेको बि हिसो ॾियणु चाहियो था तो हींअर ई ॾेई छॾियो। रईस दरिया ख़ान मुंहिंजी मञियो त बहादुर ख़ान खे 200 एकड़ ज़मीन लिखी ॾेई छॾियोसि, सॼी उमिरि पियो ऐश कंदो। शमशाद बेगम, ये जेका समूरी मिल्कियत मुंहिंजी आहे उहा तुंहिंजी आहे। सॼी उमिरि पई खा ऐं केर बि तोखे रोकण टोकण वारो कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रख, हिननि कागज़नि ते मां हरगिज़ सही कोन कंदुसि। पर दरिया ख़ान तो मूंसां वाइदो कयो हो, हाणे मां तोखे इन वाइदे तां फिरण असुल कान ॾींदुसि। हा पंहिंजे वाइदे तां फिरा कोन थो। पर वरी छा, असां को हिते मरण न आहियूं आया। रईस दरिया ख़ान हिन फाइलनि ते सही कर, न त मुंहिंजी त ख़बर अथई मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। भला का ज़बरदस्ती छा छा तूं ईअं थो ॻाल्हाईं? हा हिननि कागज़नि ते हरगिज़ सही कोन कंदुसि। शमू तूं चुप करे बि, दरिया ख़ान सही कंदो छो न कंदो? मां हिननि कागज़नि ते हरगिज़ सही कोन कंदुसि। मूंखे कहिड़ी ख़बर, मूंखे कहिड़ी ख़बर त हिननि कागज़नि में छा लिखियल आहे? हा पाण इहे कागज़ ठाराईंदुसि। अदी इहो कुराड़ो ईअं कोन मञींदो, ज़बरदस्ती हिन फाइलनि ते सही वठणी पवंदी। सही वठी उनखां पोइ हिनखे ज़हर ॾेई मारबो। ओ मासी बसरा तोरा छा आहे? बते थो आईफोन जा रस्ता रोकींदो। मासी इहो बाबा बकरी जो सौदो करे आयो आहे। त पोइ मां छा कयां? इहो पैसा, छाजा पैसा? कहिड़ा पैसा? जेके पैसा मूं तोखे ॾिना हा तावीज़ लाइ। कहिड़ो तावीज़? कंहिंजो तावीज़? कंहिंखो तावीज़? हले तो कंहिं न लॻड़। मासी मां तोखे हफ़्ते खां पोइ वरी पैसा ॾेई छॾींदुसि। वञे थो त लाहियां जूतो, न अदब न हया न शर्म। मथे थो ज़ाइफ़ुनि जा रस्ता रोकींदो। माने न माने मैं तेरा मेहमान। मां तोखे सुञाणा थी छा त तूं इहो मूंखां थो पियो टड़ टड़ करे पियो। हले तो हल। मासी इहो तूं सुठो नथी करीं। बाक़ी तूं सुठो थो करे पियो, वॾे थो पराई नियाणियुनि जे लाइ तावीज़ लिखाईंदो। मां अहिड़ा कम कोन कंदी आहियां। तो भी मुड़ुस माण्हू आहे जो वॾे थो पोइ पराई नियाणीअ ससुईअ खे ख्वार ख़राब कंदो। हले तो लाहियां न खल रखवाला ते हाश मुर्गो साम्हूं चढ़े त तुंहिंजी खल मां पाण चङी तरह थी लहरायां। मासी ही छा थी चवीं? वॾो को बेनको अञा बीठो लए थो ॾेखारे। पसरा कचे हुजे जा पके मोजा फ़कीर फिरंदा था वतन पिया। मां आहियां जो वतां थी जीअरनि माण्हुनि जूं खलां लाहींदी, हे वरी मूं चीठो खल लाहे पियो। केनो विलायती चूज़ो बसरा सां तो ॾुका अटकाए। जमीर तोखे खुटीअ खयो आहे, मौत जे मुंहं में हलियो आयो आहीं। चाचा साईं मां वांडे मेड़ में तलायो आहियां, पंहिंजे राज जा भला माण्हू वठी आयो। मूंखे हिननि सभिनी जे लाइ इज़त आहे, एतिराम आहे हिननि जे लाइ। जी करे आया ही, बिस्मिल्लाह करे आया ही। पर शमीर तूं मुंहिंजे पुट जो कातिल आहीं। तूं तोखे
खे मां बख़्श न कंदुसि। चाचा साईं मां तव्हांखे साख पत ॼण आयो आहियां। हा भले साईं, शमीर कूड़ो है, ही जेकॾहिं मस्जिद में हली साख ॾींदो न तब ही कूड़ो है। चाचा साईं मां तव्हांजो गुनाहगार बराबरि आहियां, पर तव्हांजो नाफ़रमान न आहियां। चाचा मां शाहज़ेब जो क़त्ल नाहे कयो। चाचा ही सभु मुंहिंजे राज वारा तव्हांखे पत ॾींदा। पर हिननि खे साण करे आयो आहीं, हिननि खे मां मान ॾियां थो। फिलहाल त तोखे छॾियां थो, पर यादि रखजांइ शमीर, मां तोखे बख़्श न कंदुसि। चाचा साईं हीअ के दुश्मन जी चाल आहे। मां नथो चाहियां त शाहज़ेब जो खून लुड़ी वञे। हिननि चइनि चङनि खे वठी मां अव्हांखे साख ॾियण आयो आहियां। मां चाहियां थो त शाहज़ेब जा असुल कातिल बेनकाब थियनि। सरदार साहब असीं शमीर खान जे पारों तव्हांखे साख ॾियण लाइ तयार हूं। सरदार साईं असां तव्हांखे मस्जिद में साख सरदार साईं बंगलो वारा तव्हांजे पुट जे ॾोह में न आहिनि। ख़ुदा बख़्श। जी बाबा साईं। राज वारनि जी ॻाल्हि मुला साख मिसल आहे। मां चाहियां थो त राज वारनि जे साम्हूं शमीर खान साख ॾे त हू शाहज़ेब खान जे क़त्ल में मुलविस न आहे। ठीकु आहे चाचा साईं, मां साख ॾींदुसि। त पोइ शमीर खान हलो मस्जिद में। अचो दिलावर साईं शमीर सरदार शाह ज़मान ॾे मेड़ खणी आयो ऐं साख ॾेई पाण खे आजो करायो आहे। ऐं हा पाण सां गॾु बंगुल ऐं साजिद खे बि आज़ाद करायो वियो आहे। हिन जो मतिलब त शाहज़ेब जो खून शमीर नाहे कयो, त पोइ शाहज़ेब जो खून कंहिं कयो आहे? दिलावर साईं हाणे सरदार शाह ज़मान जो ऐं हाशिम जो शक तव्हां ते पक्को थी वियो आहे। ॿई सम्झनि था त शाहज़ेब खे तो मारियो आहे। संगत इन करे त मां तव्हांखे चवां थो त जांच कयो, मूंखे शाहज़ेब जो कातिल पधिरो करे ॾियो। शाहज़ेब खे किथे दरिया खान त नाहे मारायो? दिलावर भाउ दरिया खान बि घटि नाहे। मूंखे लॻे थो त इहो कम बहादुर खान जो हूंदो, पर मां सम्झां थो त कातिल अञा ॿियो आहे। छो त सरदारनि जूं दुश्मनियूं वॾियूं हूंदियूं आहिनि। थी सघे थो त बंगुल शमीर ऐं दरिया खान खां अलावा टीं धुर हुजे जेका इहो कम करे वई हुजे। दिलावर साईं पतो लॻायूं था, जल्द ख़बर पइजी वेंदी। हा शहज़ोर संगत मुर्सी कयो। शाह ज़मान असां सां वॾी चिठ कई आहे, खामखा असांखे ज़लील कयो अथई। उन जो हक़ हिसाब त उनखे ॾियणो ई पवंदो। पर कीअं मामा? सरदार असां खां ॾाढो आहे, हू हर दफ़े असां खां खटे थो वञे। डाम तो खटे वियो, बनी खटे वियो, फैसलो खटे वियो, ऐं हाणे ये बाजी भी खटे वई। मुल्क में को दाद फिराद आहे या न? कानून नाले का शे आहे हुआ भी न? छा सरदार शाह ज़मान असां जो बादशाह है, हुक्मरान असां जो जीअं वणंदसि ईअं पियो कंदो? मामा मूंखे लॻे थो त असां खां कुझु बि कोन थींदो। असां सॼी उमिरि हिन शाह ज़मान जा पादर खाई मरी वेंदासीं। शाह ज़मान वॾी ताक़त आहे। शाह ज़मान जे हिकिड़े इशारे सां उन जा सवे वड़ाक जान ॾेई सघनि था। मामा साईं मां हिम्मत हारे चुको आहियां। लॻे थो त असां पंहिंजी जंग हाराए चुका आहियूं। शमीर तूं थकिजी पियो आहीं। साही पट तुंहिंजो दिमाग़ कम नथो करे। शाह ज़मान सां
आखिरी मल जरूर कंदासीं। बाबा साईं मल्ह वरी छाजी मूसा विड़ियो मूसा मां हिकु मिंट भी न छॾियास। साजिद पुट माण्हू हुन सां प्यार था कनि, जेको ॾाढो आहे सो काफ़ो आहे, कजे त छा कजे। हर मसइले जो को न को हल ज़रूर हूंदो आहे, हिन मसइले जो बि को न को हल त हूंदो। रात जो बंगले में गिड़ी जेकॾहिं पिस्टल न ठोकियोमांसि त मां बि बंगुल खान जो पुट न आहियां। अड़े हेॾे खबरदार, मता का बाराणी कई अथई सरदार शाह ज़मान जो। बाबा साईं माठ करे त मां बि कोन वेंदुसि जेकॾहिं सरदार शाह ज़मान खां पलांद न कयां। ही जो पुट ई कोन। मामा साईं साजिद एडी वडी कार विधी आहे, लगे तो त कुछ न कुछ जरूर कर। शमीर साजिद ते अख रख, गरम खून आहे, किथे सरदार शाह ज़मान जे अॻियां फिर फुराई नथी वञे। ठीक आहे मामा। फकीर वॾा आज शरीफ छो न मोटियो अञा? अलाए छो न मोटियो आहे। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। शेरो दे हाल वाल। हाँ हाजी शरीफ असां तैयार हूं। हेलो हाजी शरीफ होशियारी कर, शमू गोठ मां निकरी होरिंगा रस्ते सां अचई तो। कादन अकेलो आया? अकेलो आहे, मोटरसाइकिल ते। इहो ॿुधाए हथियार त कोन्हेसि न? मूंखे ख़बर न आहे, पर शायदि पिस्टल वर में रखंदो आहे। हूंदुसि त बि ख़ैर आहे, इहो छा कंदो? अहिड़ा कई घुमाए छॾियमि। ठीकु आहे कादन, तूं छुटल आहीं, हाणे असांजो कमु आहे। शेरो दुश्मन पाणे पिंजरे में फासे पियो। इन्हीअ कर हाजी असांखे हथ गरम खड़ा आहिनि। हलिया खुदा बख्श खान बकरी जो सौदो करे वरी किॾां गुम थी वियो आहीं? तुरा पैसनि जो अंजाम त 5 तारीख़ आहे, त पोइ अॼु 7 तारीख़ आहे। मोलाई जे बकरी काइणी थी त का ऐं बकाया पैसा ॾे, न त बाज पिड़ी आहे। मां बकरी काए थो वञी पिड़ीअ ते पियां। तुरा यार केड़ी भज पई आहे, खणी मथी पिड़ीअ ते वञ जाए। मुड़स जी ज़बान हिकिड़ी हूंदी आहे। खुदा बख्श तूं ज़बान करे रहियो वा। मूंखे 7 ॾींहं सिर्फ़ मोहलत ॾे। पैसा मूं वटि पिया आहिनि, पर यार लभनि कोन था। इजो मुंहिंजो छोकिरो अची वियो, तोखे ॾियां थो पैसा, खा मखा अची आसमान मथे ते खयो अथई। जल्दी कर पैसा ॾे, मां बकरी काए आहियां, ॿाहिरि ॿधी पई आहे, चवीं त काए चा। जमाल पैसा लभी विया आहिनि या न? ॾे दुरे खे, अजायो मथो पियो खाए। बाबा पैसा त मूं खपाए छॾिया हुया। छा तो 5000 खपाए छॾिया? वरतो त कुझु बि कोन अथई। हा बाबा मूं ख़ैरात करे छॾी। अरे छोरा खैरात कयो अथई या को फुरे वियो अथई? असां त पाण खैरात वठण जहिड़ा आहियूं छोरा। हा बाबा मूं पैसा मासी बसरा खे पढ़ाई लाइ ॾेई छॾिया। खुदा बख्श कर मां वञा थो पिड़ीअ ते, तुआरो बयानू छुटो। छोरा तो त मूंखे मारे छॾियो, हाणे धूड़ पई थई मुंहं में। हल डर तुरा तूं वञ। मत्ता फुल हुजे शेरो,
त मुंहिंजो जो रस्तो रोकण उन इज़राइल जी आजा करण हटी परे थियो हटे न भंजी छॾियईं छो त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। वाह छोरा वाह, वाह जा थो बोल ॿुधाए, तूं त वॾे कम जो माण्हू आहीं, पोइ तोखे हली इज़राइल जो दीदार छो न करायां? आई शरीफ़ काचे वेठो थो करीं, वठी था हुनखे उते ऐं उते था ॾिसूं त कहिड़ी थो फड़कियूं हणे। बस कर, तोल वांगुरु मथो न वॼाए छॾियईं, थक न हण, हला थो। सियाणनि सच चयो आहे त मोचड़े में शोभा, भलो ॿधी रखियो हमरा खे सां वठी हल।